छोरा वात खोल आकर। डॉक्टर साहब वात न खोलाए न त गंद थींदो। अच्छा अरे छोरा वात थी या को गटर जो ढक्कन थी जण गंद थींदो। डॉक्टर मां कंडक्टर आया। अरे को मां केड़ी मल चयो जो तू इमरान खान जो पुट रही। डॉक्टर अरे लानत थई बूथ में हां फाड़ी दे जा हस्ता गलाए बुआ डॉक्टर बैठो आ मजाक मस्करी आया का अस्पताल मुखे बीमार करण वाला स्टूडेंट हो पुलिस वाला आहिन। छो हिनन वरी तो के छा कयो बा न पुछ डॉक्टर न पुछ त निभागा है ता हाणे उठ बुध बुध ताके त खबर आ तेल केतरो महंगो थियो आ और जाहिर आ किराया भी महंगा थींदा। हां हां जरूरी। डॉक्टर साहब या गाल स्टूडेंट मनन ही नथा मथो हणी हणी बीठा हूं चऊं था त किरायो हाणे एतरो आ लेकिन उहे चवन था त पोएं हफ्ते असां आयासीं त किरायो पहिरें जेतिरो ई हुयो। ॿियो वरी पुलिस वारा जाथे ॾिसो गाॾी बीहारनि था कागज़ था चेक करनि जे कागज़ बि ॾेखारियूं था त चवनि था त चांहि वांहि पीआरे वञो असांखे। डॉक्टर साहब असां काॾे वञूं कंहिंखे ॿुधायूं। डॉक्टर साहब हौसलो रखो ना हौसलो रख वे थदो थदो टमाटा 80 रुपया किलो खीर 120 रुपया किलो गैस बिजली में जेका टैक्स वधी हुई आहे मां सफ़ा ग़रीब आ मुंहिंजो ज़हनी तवाज़ुन सफ़ा ख़त्म थी वियो आहे मां छा कयां। अरे आई केर तू जट जा पुट ई अस्पताल केड़ी सब्जी मंडी आ पिणे जी। डॉक्टर साहब मां सफ़ा ग़रीब आहियां मूंखे 10 ॿार आहिनि हिक ॿार जेको आहे प्राइवेट स्कूल में पढ़े थो उन हिक ॿार जी हज़ार रुपया फीस लगी पई आहे। डॉक्टर साहब मां सफ़ा ग़रीब आहियां मां सफ़ा ख़त्म थी वेंदुसि कुछ कयो डॉक्टर साहब मां सफ़ा ग़रीब आहियां। डॉक्टर साहब बी हिकिड़ो मिंट तोखे मां दवा लिखी थो ॾियां हींअर। न डॉक्टर साहब दवा एतरी महांगी आ मां 10 ॿारनि जो पी दवा काथे वठी सघंदुमि दवा न लिखी दे डॉक्टर साहब न दवा न लिखी दे मूंखे। अरे ओ जट जा पुट हिते को छा लाइ आयो आ मूंखां पुछी ॼणे आहे या 10 ॿार मां तोखे चयो 10 ॿार ॼण हिल हितां निकर खण टपड़ पंहिंजा। ओ डॉक्टर साहब मूंखे सिर्फ हिकिड़ो सवाल ई पुछणो आहे त सस्ताई थींदी बि या न गरीब माण्हू मोटरसाइकिल में तेल विझराए करे घुमण लाइक़ थींदो या न। जट जे पुट जो चङो सवाल आहे पर मां हिते इन जे लाइ थोरे वेठो आहियां मां वञा थो अस्पताल ई छॾियूं वियो तव्हां निभागऊं अरे कंप्यूटर निभागा ॾिसनि हिननि जो मसलो हल कयो छा। अरे वेहो किना वेहो मसला वंजा मां हल थो कयां तुंहिंजो बि मसलो मां हल थो कयां ऐं तुंहिंजो त को मसलो न रुबरू बूथ लाइ वेठो आहियां वे मुंहिंजी वे पाण फोन कीअं हल कंदे साहब पाण फोन कयूं था इमरान खान के सॼो मसलो पाणे हल कंदे मसलो ई न आहे। इमरान खान ॾे फोन कंदव हा मसलो आहे भला कर कॉल कर साहब इमरान खान ॾे फोन कंदो हेलो इमरान खान के कॉल कयो। हेलो हाँ बुदोस गंगला है मैं आपको एक एक पैसा आपका बचा के दिखाऊंगा। आपने मुझे अकेले नहीं छोड़ना। मिले ही तसल्ली मसला हल त थींदा न साहब। हाँ थींदा छो न पाण ॻाल्हायो इमरान खान ओ असां हलूं हलाल फकीर हलूं बे हाल विया जट जा पुट ई अचो वेहो डॉक्टर साहब विया मथे निभागन मथो सूर करे छॾियो डॉक्टर को हिते सब्जी अस्पताल मंडी आ